नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर मां ख़बर ॾींदा पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे मरकज़ी अॻवाननि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। केस लाहौर जे इलाइक़े गुलशन रावी में दाख़िल कयो वियो आहे। शेराकोट थाणे में दाख़िल कयल केस में 500 ॼणनि जा नाला नामज़द कया विया आहिनि। नामज़द माण्हुनि में नून लीग जा अॻवान शामिल आहिनि। इलाइक़े जे पुलिस ज़िम्मेवार ज़रियनि खे ॿुधायो आहे त दाख़िल केस में कोरोना खां बचाव वारे एक्ट 2020 जा कलम शामिल कया विया आहिनि। पुलिस ज़रियनि मूजिबि दाख़िल कयल केस में सरदार अयाज़ सादिक, जावेद लतीफ़, ख्वाजा सईद रफ़ीक, महर इश्तियाक, राना मशहूद, अता तारड़, अरशद गुज्जर, जावेद सरवर भट्टी, मुश्ताक वागी, अशरफ पतौड़ी ऐं आमिर फारूक खे नामज़द कयो वियो आहे। एतबार जोगुनि ज़रिए ॿुधायो आहे त केस में मलिक शहज़ाद, आमिर शाह, मलिक ज़ीशान, आबिद भट्टी ऐं महर शबीर खे बि नामज़द कयो वियो आहे। होॾां रावलपिंडी में बि रैली कढण ते पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं JUIF जे अॻवान ख़िलाफ़ बि केस दाख़िल कयो वियो आहे। दाख़िल केस में अॻूणे रावलपिंडी जे मुयर मलिक इब्रार खे बि नामज़द कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।